ओठे त अहिड़ी चाल खेड़ी आहे जो रेस गफ़ार खान ऐं कमाल खान हिक ॿिए जे मथां हथियार सिधा कया आहिनि। गुलाम, जेकॾहिं इहे पाण में विढ़ी मरनि था न त पोइ तूं बि घणो ख़ुशि न थी। रेस गफ़ार खान जे मौत खां पोइ ओठे जे हथ असांजी ॻीची में हूंदा। अदी सही थी चवे। हिन वक़्तु जेकॾहिं ओठो डरो आहे न त उहो बि गफ़ार खान जे ख़ौफ़ खां। ओठे कमाल खान जो सिर रेस गफ़ार खान ई त खणंदो। गफ़ार खान थधो माण्हू आहे, ॿिन्ही मथां रिआयत करे वेंदो, पर हू एॾा त कमीना आहिनि जो ॿई मिली करे गफ़ार खान जो सिर खणंदा। जेकॾहिं गफ़ार खान मरे थो न त पोइ चङे मुड़िस जी पग ॿधंदो कमाल खान। जेकॾहिं चङे मुड़िस जी पग रेस कमाल खान जे मथां पवे थी न पोइ त सॼे ॻोठ में को बि सुख जो साह न खणंदो। ॿियो केरु सुकून जो साह खणे थो या न, पर असांखे त सुकून जो साह खणण कोन ईंदा। ख़ुदा खणंदो। रेस गफ़ार खान ॿिन्हिनि जो ई सिर खणंदो ऐं सभिनि जा कन ई ठरी पवंदा। कमाल खान खे जॾहिं ओठे ज़िंदा छॾियो न, मूंखे उन वक़्तु ई शक पइजी वियो त इहे ॿई कमीना गॾिजी करे गफ़ार खान जे लाइ का न का साज़िश ज़रूरु सोचींदा। जावेद, इहे ॿई कमीना अञा पाण में मिलिया न आहिनि। बाक़ी जेको रेस गफ़ार खान जो क़दम आहे उहो ई रेस कमाल खान खे मजबूर कंदो ओठे सां हथ मिलाइण जे लाइ। जेकॾहिं ओठो ऐं कमाल खान पाण में हथ मिलाइनि था न पोइ त रेस गफ़ार खान जो अल्लाह ई वाही आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।